अल्लाह हुक्म खां सवा नाही। पूरी काइनात जेका तव्हांखे नज़र अचे थी उन्हनि जे मथां अल्लाह जो हुक्म हले थो। बाहि भरे थी गरमाहट में महसूस थिए थी या गरमाहट कंहिं पैदा कई आहे बाहि ॾाढा चओ जॾहिं अल्लाह कई आहे त ईअं बाहि जे गरमाहट खे विञाए करे थधाण करण वारो बि केरु आहे करे ॾेखारी फिल्म काथे या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहिम ते बाहि थधी थी वञी चवे थी हा मुंहिंजा साईं जिन जे लाइ या बाहि ठाहिया इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ सभु चओ बावा या कंहिं बणाई पाणीअ खे वहाइण वारो केरु पाणीअ में पोड़ण वारी ताक़त रखण वारो केरु वरी हाणे पोड़ण खां बचाइण जी वरी हुकुम मोकिलण वारो केरु हो पाणी ख़्याल ॼाण मुंहिंजो मूसा अलैहिस्सलाम तारू आहे तो में मुंहिंजो चंद घड़ियूं अमानत आहे मतां हिनखे पोड़े त मां अल्लाह नाराज़ थी वञा पाणी विचारे हिकिड़ो फिटी पियो आहे हाणे पाणी में लहरियूं कोन्हनि हाणे पाणीअ में हवा जी झोलियूं कोन्हनि छोलियूं कोन्हनि हाणे पाणीअ में पोड़ण वारी ताक़त कान्हे बल्कि ईअं तो पाणी तारींदो वञे मूसा अलैहिस्सलाम खे जीअं बचे खे अमा हथनि ते खयूं वेंदी आहे इहा कैफ़ियत पाणीअ में पैदा करण वारो केरु हर चीज़ जी अंदर अल्लाह जो बोले मुआ जीआरे त अल्लाह जीआरे जे जीअरनि खे मारे त अल्लाह मारे और मुंहिंजा बि भाउ शिरक खां बची वञो तॾहिं तो अल्लाह ने फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभु तारीफ़ आहिनि अल्लाह ताला जल जलालहू जे लाइ जेको सॼे जहान वारी मखलूकात जो पालनहार आहे जेको सॼे जहान वारी मखलूकात जो सभु जो पालनहार आहे उहो केरु आहे कंहिंखे पलण जी ताक़त नाहे जेकॾहिं अल्लाह न पाले हीअ उन जी महिरबानी आहे जो सॼे मखलूकात जी पियो थो परवरिश करे गीतनि खे उहे थो पाले जीअं हू पली सघनि पखियुनि खे उहे थो पाले जीअं हू पली सघनि घोड़नि खे उहे थो पाले जीअं हू पली सघनि माण्हुनि खे उहे थो पाले जीअं हू गुज़ारो करे सघनि हर मखलूकात जी पंहिंजे पंहिंजे कैफ़ियत मुताबिक़ पैदा करे परवरिश करण वारो केरु आहे माण्हू खे ॾिजे टे हो कुकर जो खाईंदो कंहिंखे टे ॾेई करे चवंदे बूटन बूटन चङो हुजे खड़ो थी ॼमूं घाटी खड़ो थिएसि ककड़ी जी मथां बुरतो हुजे बगराड़ा हणंदो छो त हीअ हिन जी खोराक ई रब पैदा न कई आहे हर कंहिंजी जुदा जुदा खोराक आहे इहो रब आहे जंहिंजी हैसियत मुताबिक़ खोराक रखी आहे अहिड़े रब सां कंहिंजे भाईवार सां को चुगाए ई नथो जेके भाईवार सां बणाइनि अल्लाह सां सभु चओ इहे ज़ालिम इन जे करे सॾु करे हज़रत लुक़मान पंहिंजे पुटड़े खे फरमायो या बुनैया ला तुशरिक बिल्लाहि इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम ज़ुल्म थी शिरक न कजांइ लुक़मान को फरमाए पंहिंजे पुट खे ओ छोकिरा इज़ क़ाल लुक़मान लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनैया ला तुशरिक बिल्लाहि इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम शिरक कॾहिं न कजांइ जो इहो छोकीअ जो ज़ुल्म आहे तंहिंजी माना ज़ुल्म सिलक खां मथे ॿियो को ज़ुल्म ई कोन्हे तव्हां खां मां पुछां थो त तव्हां ज़ालिम हुजो त भला की न आदिल हुजो त भला जे आदिल हुजो त वाइदो कयो त असां कॾहिं बि रब सां कंहिंखे शरीक न कंदासीं कबरूं चटे 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 गठाए छॾींदो काठ जा टुकड़ा पाला माण्हू घुमाईंदा था लिंगनि ते पटी करने से मां दोस्त कयो त असांजे ॻोठ में अलाह ताला मकान कयूं ॿ मायूं वञी पर कपड़ खणी आयूं कपड़ खणी वियो न मुंहिंजा बि वस पियो आहे ॿियो त सभु कुझु ठाहियो अथऊं पर हीअं ॻाइणो बि
मुशरकन सां तादी पर न को कोन्हे कुत्ते जो साहब हा आओ ना छा तादी मतलब ॿुधायो मुजावर करे तो दरगाह खां टपे त बुरको मथे करे के असां जो वेठा आहियूं बाक़ी पिणे जा नौकर भाई दरगाह ते का बुरको पाए नी न वञे त मुजावर चलो मोटा वठी वञे त असांजे कम जी न आहे खोले त असां पास कयूंसि अंधो थी ॻाल्हि न्याय न थी वई हुतां पास कराए वई जेकॾहिं हुननि खे पिड़ पइजी वई पास थी वई त अठे ॾींहुं पुटे न ॾिठई त मन जाए अहिड़ो वकल हणंदसि चई बाबा सतस उमिरि सादे पध करे करे छो त 70 उमिरनि ताईं हे खाइण जी कोशिशि करे हे वरी भॼे थो मां न्याय वठी थो ॾियां मां त पंडितन जे दोस्त ॿुधायो हाणे मां हैदराबाद जे पासे पंडितन में ॿुधायो त 2 हिकिड़ियूं मायूं वेठा लाहू तला मकान तूं ॿ टपड़ खणी आई बसि घटि में ॻाल्हायां तव्हां त सम्झी वियो न वॾा टपड़ हितां जा पागो हिला वठो पोइ हिकिड़ीअ खे ॼाओ धीअ हिकिड़ीअ खे ॿीअ खे ॼाओ ॿिए खे ॼाओ पुटु हिकिड़ीअ खे ॼाई धीअ हुनजे गॾु ॾे ख़बर चई मूंखे त पुटु ॼावा मूंखे त धीअ ॼमी पई चई मोकारी तोखे पाण खे अकुल कोन्हे तोखे इस्तेमालु करण न आयो हूंदो काथों मिटी थी मिले न काथों टपड़ था मिलनि न काथों ज़ेरनाथनि जा वार था मिलनि काथों भुट जा कतरा था मिलनि न काथों ताहाणे जूं दरियूं थियूं मिलनि न त खांधारो त जाम थो मिले मुंहिंजे खे छा थो मिले साईं जन हथ मुंहं धोई गोबा गोबा कढी खांधारा मां त चवां असांखे वार करणो त उछल थी वेंदी हुजे मिली ऐं हे कॾहिं ईअं था चटे वञनि कहिड़ो हल वेंदी हे साईं जो हथ मुंहं धोई करे साईं जन गेंडीअ में पाणी गॾु था कनि था चए था मुशरक मरनि हिक ॿिए खे ख़ुदा जो नालो था विझनि चुको मूंखे बि ॾियो चवंदो मूंखे बि ॾे जेकॾहिं नथा मिलनि कंहिंखे चुकां त मेघ था कनि चइबी विढ़ी थी तो चुको छॾाए वियो आहे छो न विढ़नि वीचारा जेकी जंहिंजो लाइ जेके लाइ थुकनि जे बणिया इहे थुकनि ते विढ़नि न करी इहा हालत आहे मुस्लमाननि जी पोइ मुशरको ख़ुदा खे मञो शिरक खां बची वञो इहो ग़ज़ब अथव ख़ुदा जो ग़ज़ब ऐं ॾमर सां बचूं अथव त पाण खे गली में पार न कयो फरमाए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पोइ मुंहिंजा मुस्लमान भाइरो शिरक जी गुंजाइश कान्हे ॾाढा चओ कान्हे हुजे त असां छो कोन वञूं कहिड़ी ज़रूरत पई आहे जंहिं मसइले में तव्हां मुंझल हो उन खे क़ुरान सभा करे छॾियो आहे रब साहब लफ़्ज़ में फरमायो वमन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नत व मावाहु नार बैत जो वेही पर त मुशरिक जो ठरंदो किताब जो खोल त मुशरिक जो ठरंदो पर जो क़ुरान खोल त हे पियो लिखण जी कंदो अरे कुरान को जरूरत मुसलमान तो है अरे यहाँ की कुरान ये कुरान ना के हाथ कौन के गुजरे हाँ हजूर कहीं जो कुम सिवा कुल्लुम्मा हुई इलैका मिनल किताब काजन का क्यों दो करे पैगंबर अरे सलाम बड़ा शरीफ पर बोलना था सैयदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि अजमईन और पैगंबर नबी अलैहिस्सलाम खाजू करते हैं कुल मा उहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलात जेको मां तोखे क़ुरान मजीद अता फरमायो तम
इन्हीं जी पंहिंजे उम्मत जाॾो तिलावत वेही थी कर तूं क़ुरान जी तिलावत कंदो वेंदे उम्मत तुंहिंजी बार बचंदी जन्नत जी वार जानी थी जे हज़ूर करीम खे उम्मत जे बचाइण लाइ हुकुम मिले त क़ुरान जे पढ़ण जो मिले जे हिनखे हुकुम मिले उम्मत जे गुमराह करण जो त बहतन पढ़ण जो मिले क़ुरान खां सवाइ कीअं सुधरंदो रब फरमाएगा ज़करत रब्बक फिल क़ुरआन वहदहु अॻिते हाज़िर पर मथे दे जा आहिनी कोन अलाए छा ॿुधो वइज़ा ज़करत रब्बक फिल क़ुरआन वहदहु वल्लहु अला अदबारिहिम नुफूरा रब फरमाओ पैगंबर अलैहिस्सलाम जॾहिं तूं मुंहिंजे क़ुरान मजीद पढ़ने मुंहिंजी तौहीद क़ुरान मां ज़ाहिर कंदे त मुशरिक पुठी ॾेई ठगी वेंदई जो क़ुरान जूं आयतूं हुननि खे थियूं दॿी इहा निशानी रब ज़ाहिर कई पंहिंजे पढ़ाई जी जो इहा निशानी ज़ाहिर कई पंहिंजे इहा निशानी ज़ाहिर कई जो मुशरिक मुवहिद जी चओ हाणे चओ इहा निशानी ज़ाहिर कई जहन्नमी ऐं जन्नतीअ जी कहिड़ी إذا ذكرت ربك في القرآن وحده ولوا على أدبارهم نفورا जॾहिं तूं क़ुरान पढ़ी मुंहिंजी तौहीद बयान कंदे त मुशरिक पुठी ॾेई भॼी हलिया वेंदई न वणंदी हुननि खे तौहीद जो क़ुरान खां भॼण हिन जे मुशरिक हुजण जी निशानी आहे क़ुरान खां भॼण जो हिन जे जहन्नमी हुजण जी निशानी आहे क़ुरान खां माण्हू भॼे कि न क़ुरान जे वेझो अचे पूरी दुनिया में इनकलाब आंदो आहे त क़ुरान मजीद आंदो आहे पूरी दुनिया जूं नज़रूं खोलियूं आहिनि त क़ुरान मजीद खोलियूं आहिनि पूरी दुनिया जे माण्हुनि खे इस्लाम जो सबक़ पढ़ायो आहे त क़ुरान मजीद सम्झायो आहे पूरी क़ौम खे सम्झदारी आई आहे त क़ुरान जे ज़रिए आई आहे जे अलाह जी कावड़ थधी थी आहे त जो क़ुरान जे सदको थी आहे तंहिंजे करे भॼीअ जो क़ुरान मजीद ॾे ऐं क़ुरान मजीद में हेॾे महिल आयो हिन कख जेतिरो हिन कागज़ जे बारीकीअ जेतिरो बि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे शिरक जी बुनियाद कान्हे जो शिरक जी गुंजाइश हिन कख जेतिरी बि कान्हे आहे न भला मथियो में मथियो उर्दू दुनिया में कंहिंजो आहे मखलूकात में मथियो में मथियो उर्दू कंहिंजो आहे जो नबीअ में रसूलनि जो मुंडो क़ुरान मजीद में वाक़ियात रब रसूलनि जा बयान कया त जीअं माण्हुनि खे पत पए त रसूलनि जे हथ में रब साईं कुझु न ॾिनो आहे बाक़ी तिन जे हथ में छा मौजज़ा नबियनि खे ज़रूर मिलिया आहिनि मौजो इहो अलाह जी ताक़त आहे जो रसूल ऐं नबीअ जी ताक़त न आहे चओ मौजो ॾियणो कंहिंजो कमु आहे वलीअ खे करामत ॾियणो कंहिंजो कमु आहे बाक़ी वलीअनि जे हथ में नबियनि जे हथ में हीअ इजाज़त कान्हे त कंहिंखे मारियो कंहिंखे जीआरियो कंहिंखे बोरियो कंहिंखे तारियो ऐं कंहिंखे चवां सूदो कयो कंहिंखे सुञो कयो कंहिंखे अंधो कयो कंहिंखे सॼो कयो इहा ॻाल्हि चओ कहीं बि साईं खे चवां कंहिं नबीअ जे हथ में रब न ॾिनी आहे बल्कि सभिनी खे पंहिंजे कुदरत सां पाण हलायाई जंहिंजे लाइ जीअं घुरियाई जे सुलेमान नबीअ खे आसूदो कयो त कहीं हलायो ये ईसा अलैहिस्सलाम खे मिस्कीन कयो त कहीं हलायो जेकॾहिं इब्राहिम नबीअ खे मुसाफ़िर कयो त कहीं क़ाल इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम खे बादशाही अता फरमाई त कंहिं फरमाई जेकॾहिं हज़रत इब्राहिम खे मुसाफ़िर कयो त कंहिं कयो ऐं जेकॾहिं हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे सती में हलील बणायो त कंहिं बणायो जेकॾहिं मुंहिंजे मिसर मोहम्मद करीम खे मुहाजिर कयो त कंहिं कयो काॾे निकिताओ काॾे निकिताओ साईं अबू बकर सिद्दीक़ को फरमाए काॾे निकिताओ सुबला साईं काॾे निकिताओ सिद्दीक़ ख़बर कान्हे न साईं मूंखे कहिड़ी ख़बर कि जिब्राइल अमीन हुकुम खणी आयो आहे क़ुरान मजीद जो तरातो आहे निकिरी वञो हाणे मको तव्हांजे रहण जे लाइक़ु न आहे मको छॾे मदीने हलिया वञो ओ भला छा ख़्याल आहे साईं जंहिं पुट दुआ था घुरूं रब अदखिलनी मुदखल सदतियूं वाखरजनी मुखरज सदतियूं वजअलनी मिन लदुनक सुल्तानन नसीरा न तन कबीर बताए हां न तन कबीर बताए हां न तन कबीर हलऊं था पर रब खां दुआ था घुरूं त असांजी मदद करे
असांजी मदद करे असांजी मदद करे असांजी मदद करे हितां बि अमन अमान सां करे उते बि अमन अमान सां पुॼाए इन करे असां पंहिंजे रब खां दुआ था घुरूं बाक़ी हिजरत असांजो सिंगार आहे रब जो हुकुम आयो आहे मको मां मोहम्मद करीम खे छॾिणो आहे हज़ूर जो हुकुम हले त कंहिंजो हले ईसा अलैहिस्सलाम जो हुकुम हले त कंहिंजो हले इब्राहिम नबी ते हुकुम हले त कंहिंजो हले घणेई नालो إذا ابتلى إبراهيم ربه بكلمات إذا ابتلى إبراهيم ربه بكلمات فأتمهن और सभिनी ॻाल्हियुनि खे पूरनि करण वारो ऐं सभिनी मंज़िल में पास अचण वारो इब्राहिम ऐं इम्तिहान वठण वारो इब्राहिम नबी ते हुकुम हले त कंहिंजो हले सालिह नबी ते हुकुम हले त कंहिंजो हले मूसा अलैहिस्सलाम ते हुकुम हले त कंहिंजो हले ईसा अलैहिस्सलाम ते हुकुम हले त कंहिंजो हले मिसरे मोहम्मद अलैहिस्सलाम ते हुकुम हले त कंहिंजो हले असहाबन सगोरन ते हुकुम हले त कंहिंजो हले अहल बैतन ते हुकुम हले त कंहिंजो हले ऐं तव्हां ते हुकुम हले त कंहिंजो हले अरे हिकु बुक जा यारी न विराए त मुर्शिद मंडो कंदी दरके जो भाई थी त ये बुक न थी आई मुसलमान इस्लाम से बना जाए काफिर कौम को मुसलमान मुशरक तो खिले मुसलमान जी तो पूजा था कन पर वणन जी पूजा में न था वणन कखन जी पूजा में भी मुशरक न था वणन वाणन जे पावन जे कब्रन ते वञी था पूजा कन त वाणे ताला से हलवा वाणे दा अल्लाह हिकिड़े ॾींहुं जो हज़रत मौलाना सुल्तान अहमद साईं करे सभु चोरा मसला जे मौलाना बात साईं जे वक़्तु सेवन शरीफ़ वञण थियो सेवन शरीफ़ मालूम थियो त लाल दास अहिड़ो वाणी टिंगो आहे एॾी मगी अथसि छो त कलंदर शाहबाज जो बणियो आहे इंचार्ज अहिड़ो थी टिंगो वाणो आहे जो उथी कंहिंसां मिले कोन थो मुसलमान सैदा खां कनसि ॿांग विझड़ियूं करे बि मस भरे पर के मसूरन वारो साईं जो हुयसि त उथी ऐं भाकुर पाए का माल हिक ॿिए साईं ते 16 फुट कयूं हिक ॿिए खां प्यार पिया कयूं हिक ॿिए खे मस ते कयूं पोइ चई मां हैरान थी वियमि त ही छा मसइलो आहे ॿियनि खे हथ बि नथो मिलाए ऐं हिन सां भाकुर पाए थो मिले पोइ चई मुंहिंजी अकुल हे कमु कयो त बाओ पाए खे सौको अथव सुञाणींदो आहे बाओ हो कॾहिं त भाकुर पाए मिले त चयूं मुंहिंजो वॾो वॾो आयो आहे खुदा जो कसम आहे पंडित ताईं कॾहिं वञी हिननि खे टिकाणनि में विहारियो मंदरनि में विहारियो त वञी हिन घड़ियाला ॾियनि मस्जिदूं पलीस न कनि क़ुरान जी फतवा इन्नमल मुशरिकून नजसुन समझो को कुरान दे इन्नमल मुशरिकून नजस न न न न मां माना उभार में न चा जन जो दस्तार बनी कयाल मन उन्हनि खां तो माना कराया सतई मौलवी साहब माना जो नजस उभारा थी वियो मौलवी खां ॿियो तव्हां ॿुधाओ छा बताओ जनाब सही माना नजस अहिड़ी सवली माना है जो जेस ताईं मौलवी साहब आर्स बनी संदन माना करे त तव्हां अॻे ई माना करे भाउ पोइ क़ुरान पलीत सॼो किन न पोइ पलीत पाक घर में थो वञे रब भॻवान अॻिते त पढ़ियो अॻिते पढ़ियो वला तक़रबुल मस्जिदल हराम बाद आमिहिम हादा वञनि काॾे में राष्ट्रीय मित्र गॾु करे जन मां ॾंढ भरे वञनि न वेंदा जे माण्हू जे ठॻण था वेंदा ग़रीबी काॾे हो ॿार बि पिया वेंदा छो त मलाक मोकिलो खयूं काॾे जे दर ते बीठा अंदरि वञणु नसीब न थियुनि पोइ माण्हू खे वरी छा चवंदा वञूं हा पर काॾे जो इमाम वहाबियो तॾहिं न वियासीं कुता तोखे वञूं रब नसीब काॾे
मस्जिद हराम बाद आनिहिम हादा तो बंदर की हुई जो कादे दे वञण खां चओ सभई माओ मंदर जो टिकाणे जो पाओ वो वरी सदाए रसूल कहिड़ो ज़ुल्म आहे मां इश्तिहार जी जी ये तो जमात सबोरियाल सुन्नत खड़ाइण वारी अठों नंबर इश्तिहार में हिकिड़े पंहिंजे मौलवी मोहम्मद मुरादाबाद मस्तानी जो लक़ब रखियो अथऊं रिसालत माब हाणे जंहिंजा सना फुका मौलवी रिसालत माब हिकिड़ो हज़ूर अलैहिस्सलाम जेको उन्हीअ जे जुतीअ में पेर पाइण जी कोशिशि करे तो वो कादियानी न मुसलमान हाणे तव्हां तो पंजाब जा कादियानी ॻोल्हो था कादियानी ॻोठ में क्या करो ये कुलास के असुर करा कादियानी हो हे पंहिंजे मौलवी खे रिसालत माब था करनि शादात कोट जो हिकिड़ो सही जे तव्हां भला हुआ हाजी साहब भला आयो आहे ज़ाहिर ते नाराज़ जी पुछियो शादात कोट में कसम खणी कि मुंहिंजे भरिसां ॿिए हिकिड़े भलावणी जी कोठी आहे मुंहिंजे जंहिं पोटे जो नालो आहे कासिम मां सॾु कंदो आहियां पुट खे मोहम्मद कासिम करे तो भलावणी घर वारो चवंदो आहे अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे जंहिं मां ॿुधी ॿुधी मुंहिंजो अंदर थो सड़े इन जे करे मां हाणे पुट खे मोहम्मद कासिम सॾणो करे ॾिनो आहे जॾहिं कासिम करे थो छॾियांसि तॾहिं उहो मुंहुं कोड़ो थो करे उन जे करे मां पुट जो नालो ॾेई छॾियां जो कासिम जो को नालो खणे त अलैहिस्सलाम थी वञे हाणे हे असांजे मारे चिठी आई आहे जंहिंमें साफ़ चिठीअ में लिखियो वियो आहे ॾिसो मौलवी मसूरन साहब जो पुटु अली मोहम्मद नाले जो थो चवे त मसूरी ज़ाहिर में मुर्शिदा बातिन में रसूलुल्लाह हलो अदा कयो मंज़र पिटायो पाण इहा हाल का क़ौम नवसारे फिरोज़ में मां जलसे ते वियुमि उते ॿुधायूं त साईं जन आया सॼा उज़वा धोई मुंहुं धोई पेर धोई कोई दर्शे ॾिनो त चई पुट हे क्या पोइ जन्नत जे नहरनि वारे पाणीअ खां बि हिन में बरकत वधीक अथव जेतिरो वणे विरहाए वंडे थियो हीअ क़ौम जी हालत आहे इन क़ौम जी मंज़िल किथे थींदी जंहिं पैगंबर करीम जी गुस्ताखी कई आहे हाणे जेके वीचारा नबीअ जो अदब कनि जेके नबीअ जो हया कनि जेके नबीअ सां ईद कनि उन्हनि खे छॾनि बेअदब जेके हज़ूर सां रिसालत में शरीक थी वियनि माण्हू उन्हनि खे छॾंदा हाणे इन्हनि माण्हुनि खां वधीक दुनिया में ॿियो अंधो पियो जेके सचा आहिनि उन्हनि खे दुश्मन सम्झो थो वञे जेके नबीअ जा गद्दार आहिनि जेके नबीअ साईं जा दुश्मन आहिनि जेके नबीअ साईं जा शरीक था थियनि जेके नबीअ साईं जा गुस्ताख था थियनि उन्हनि खे माण्हू छॾनि उन्हीअ जो आशिक़ मां तव्हां खां पुछां थो इन जहिड़ो दुनिया में जाहिल केरु हूंदो त जेके नबीअ साईं जा रिसालत में शरीक थींदा असां उन्हनि जे मथां क़यामत ताईं जेके मुसलमान थींदा ज़िदकार कंदा रहंदासीं उन्हनि खे वॾो दीनदार कदम त बजा घुटे पर रिसालत नबीअ जे में शरीक थींदड़ खे असां मुसलमान न करींदासीं पंजाब जो गुलाम अहमद जेकॾहिं पाण खे नबी सॾाए क़ौम जे अॻियां गुलाम सॾाए नबीअ खे त तव्हां छा चओ हाणे ताज़ो वार हिन कयो मेलो के नंगा कहिड़ो मेलो कयो छा बताइनि लालकाणे ज़िले जे मुसलमाननि खे जो सॼे सिंध जे दौरे तां हुन जो रूह कढो करे छॾियो आयो सिंध में घुमण त मां सिंध जा वञी काई अचां करदानूं मुसलमाननि लालकाणे ज़िले जे कयूं मुसलमान हज़ूर जी आशिक़नि ते सतो के गधा जा नेजड़ा लिखाइण मैदान ते निकिरी आया 3-4 हज़ार माण्हू जंहिंमें गरीब हा जंहिंमें अमीर हा जंहिंमें कामरा हा जंहिंमें आलिम हा जंहिंमें मज़दूर हा वीचारा बीठा जे हीअं पीनियूं खोलींदा था वञनि असांखे गोलियूं हणायो हणो असां पंहिंजा सीना गोलियुनि खां भरपूर कराईंदासीं हज़ूर जे दुश्मन खे भौंकण न ॾींदासीं बच्चा यतीम थियनि घर वारियूं सेवा कनि पर हज़ूर जे नबूअत जी इज़त बचे पूरी ताक़त इस्तेमाल थी त कंहिं तरह सां हे प्रोग्राम कामयाब थिए पर वारे वाला काने वारो सॼे सिंध खां पोइ खटी वियो
अब लाड़कान शिरक जो मरकज़ हो, अॼु लाड़कान गलो तौहीद जो मरकज़ आहे। अरे मुशरक जे मुएदन खे को लाड़काने ज़िले में छॾींदो न हो, हाणे मुशरकनि खे को लाड़काने में छॾे नथो, मोहम्मद पिटींदा था अहिड़ी हलवो हुयो लाड़काने जानी वाई जे आवाज़ कयो त जे अथव को हलवो बचायूं त मुर्गी चयो न त वहा बि घेरो करे जा चोरनि जी गणती न कनि, धारेलनि जी गणती न कनि, कंहिंजी गणती कनि जेके हक़ परस्त आहिनि के घेरो करे विया। वाहे वाह कई लाड़काने जा मुसलमान तव्हां पंहिंजा पुराणा दाग धोई करे अॼु सिज खां वधीक चिमकी पिया हो। पूरी सिंध में तव्हां लाड़काने ज़िले वारनि जी प्रचार हले थी ऐं सॼी सिंध जे माण्हुनि जूं दुआऊं तव्हांजे लाइ हाणे हिन मैदान में केरु रहिया जे जवाब ई था करनि जोगन बेचारा साईं में विया साईं तव्हां बि हलो, हे नाज़ुक मरहलो आहे, मुस्लमान मर्द आहे, चलो बीठा हूंदो करे बि हिमत अफ़ज़ाई थींदी के अबा असां हितां फूका था हणूं फूकनि पिया थो वरी साईं तव्हां बि हलो हली हुते हली बि हलो जीअं अबा असां हितां फीरूं था हणूं भाई कौम मरे थी, बच्चा पुछनि था, नौजवान खे ई ॾुकण आया आहिनि, आलम ॻाल्हियूं पताइण आया आहिनि, वॾेरा पक्का लहराइण आया आहिनि, जवान गोलियूं खाइण आया आहिनि। हे छा चवनि असां फीणूं था हणूं, जे फीणे सां कम थिए हा त हज़ूर बदर में नाचूं हा, जे फीणे सां कम थिए हा त उहद में साईं नाचूं हा, जे फीणे सां कम थिए हा त साईं जन तबूक में नाचनि हा, जे फीणे सां कम थिए हा त साईं जन हुनैन में नाचनि हा। वाह पैगंबर अरबी हर महान लड़ाईअ में छिपा तालार पाण बणियो बीठो आहे, जेसिताईं लड़ाई नथी थिए तेसिताईं इस्लाम में वाधारो नथो। हज़ूर जे भूख जो असर वधीक न अॼोके टाइम मकरेल जे भूख जो वधीक असर। अबा पुत्र अबा पुत्र अबू बकर जी साईं तूं वञी लड़ाई में बि मां हीअं थो कयां हीअं कयूं साईं कॾहिं न चयो औद जे लड़ाईअ में धकु लॻो आहे, आमर शहीद थी वई आहे, कंहिं लड़ाईअ में धकु लॻो आहे दंद शहीद थी वियो आहे, कंहिं लड़ाईअ में धक लॻा आहिनि जिस्म रतोवेदा थी वियो आहे, कंहिं लड़ाईअ में पेरनि खे पटियूं ॿधियूं पियूं लॻे थियूं, कंहिं लड़ाईअ में खाबर जी जुती पेरनि में पई आहे, कंहिं लड़ाईअ में पंज जी मायूसी थी आहे, कंहिं लड़ाईअ में बुख जे करे पेट खे पथर ॿधणा पिया आहिनि। हज़ूर फरमायो मां हर दुख ऐं ईज़ार सां बाक़ी लड़ाई जे मैदान में मुजाहिदनि सां गॾु हली वेंदुमि। हज़ूर लड़ाईअ को नथो मरे, हाणे हिन जो गुज़ारो थींदनि ते आहे। भला बेकार था हलो त फ़क़ीर हलनि, भला कुझु मिड़े वस वठी चइबा अलाह जा फ़क़ीर कंहिंजे तेरीअ मेरीअ में ईंदा। भाई मुस्लमान को मज़ाक़ न कयो, नबी साईं जे नबूअत ते लॻे धारो, इंतिहा दर्जे जी चैलेंज आहे, इंतिहा दर्जे जी ग़ैरत आहे। अल्लाह ने फरमाया तो मा कान मुहम्मदुन नबा आदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। कुरान भरियो जवाब, सारो कुरान भरियो जवाब त मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जी नबूअत वसी आहे, वॾी नबूअत आहे, वॾी नबूअत आहे, वॾी नबूअत आहे, बुझादी नबूअत आहे, जानो नबूअत आहे, मानो नबूअत आहे। एॾे वॾे मान वारो नबी लड़ाइण में पाण वञे ऐं उन जे आस छॾाइण वारो नबीअ जे नबूअत जे दुश्मन जे मुक़ाबले में न वञे त ईमान बचो कि न वियो। जेकॾहिं कादियान जे जेल में पवे त ताला सां बुखारी पवे, जे रबे जे जेल में पवे त ताला सां बुखारी पवे, जे उन कादियान जे हुकूमत वक़्तु तहरीक हलाइनि त उलमाए देवबंद हलाइनि, जे अॼु कादियानियत जे मुक़ाबले में अॼोके ज़माने में निकिरी अचनि त उलमाए देवबंद निकिरी अचनि, पोइ इहे नबीअ जे नबूअत जा आशिक़ चइजनि कि न इहे नबीअ जे नबूअत जा दुश्मन चइजनि। वार वार जंहिंजो हज़ूर साईं जे नबूअत तां क़ुर्बान आहे, जंहिंजो बच्चो नबी साईं जे नबूअत तां क़ुर्बान आहे,
जिन उलमान में एड़ा 3 जा आलम अल्लाह जे फज़ल सां मौजूद आहिनि जो मुक़ाबले वारा आलम अॻितां अची छॾो इबारत बि पढ़ी न सघनि मां त जन जो तालिब इल्म बि न हा हज़रत साईं उस्ताद मुकुल मौलाना अब्दुल्ला साहब चांदे जे आलम हज़रत मौलाना साईं उस्ताद अब्दुल गफ़ार साईं जे आलम ऐं वॾा हज़रत उस्ताद साईं मोहम्मद अमीन साहब जे आलम ऐं ॿिया 34 जा आलम अल्लाह जे फज़ल खां जेके असांजी जमात में एॾा मौजूद आहिनि जो मुक़ाबले वारी जमात जा आलम वॾे में वॾा हुननि जे अॻियां छड़ो इबारत बि पढ़ी न सघनि हाणे इहे हज़ूर जे इल्म जा ऐं नबूवत जा ख़िदमत करण वारा आशिक़ आहिनि कि न दुश्मन आहिनि दुश्मन कहिड़ा आहिनि कहिड़े ॾिने आयो दुश्मन कहिड़ा आहिनि पढ़ो 8 नंबर आहे मां इशारा रिसालत महाद केॾो ज़ुल्मारे सालत महाद चवनि केॾो गुनाह पुछी ॾिसो आलमनि सबूरनि खां अफ़सोस आहे हिन क़ौम खे जो अञा बि दुश्मन जो त नथी सुञाणे सघे हाणे त हिन नारकाणे ज़िले जे लाइ ईअं मसइले जे लाइ पधर थी वियो आहे हेॾो विस्तार आहे ओॾो ॻाल्हाइण वारो मसइलो आहे इहे 2 निशानियूं अहिड़ियूं ज़ाहिर थी थियूं जो हर हिकिड़ो ग़रीब अमीर पढ़ियल अनपढ़ियल अंधो सॼो सुञाणे वेंदो त दुश्मन नबीअ जा कहिड़ा आहिनि सॼो नबीअ जा कहिड़ा अञा बि जेको न सुञाणे त घर में वञी पए केरु वञी वञी हेॾो ॾींहं खां वधीक दुश्मन जे दोस्त रोशन थी चुका आहिनि खुली चुका आहिनि हाउ कलंदा मसइलनि जा मकर ज़ाहिर थी चुका आहिनि ख़ुदा खे मञो मुस्लमानो शुरीअत जो हक़ जे पासे ॾे दुनिया में इख़्तिलाफ़ात वधाईंदा था वञूं दुनिया में ज़िद में अची करे हिक ॿिए खां परे थींदा था वञूं काफ़िर हो त ज़िद में अचण जी कान्हे का क़ुर मजीद अॻियां तव्हांजे मौजूद आहे अगरि चांदे साईं जहिड़ा क़ुर मजीद जे पढ़ण जे लाइ तव्हां विहारियो फतवा पुछंदा वञो जवाबु मिलंदो वञे ईमान बचाईंदा वञो त ख़बर क़यामत छुटी वञे हाजना छा हीर ॻोठ जो या को चार आहे छा हाजना छा जेको हाफ़िज़ क़ुर जो आहे अञा ताईं जीअरो आहे मरी न वियो आहे मतां चओ त मोड़ी जी ॻाल्हि करे मां सां मिलियो मोड़ीअ में 40 मोड़ीअ में जलसे ते 12 रबीअ अवल ते मूंखे चईं साईं साल गलीअ में हिकिड़ो आयो आलिम कहिड़ो आलिम पोइ हुन पासे जो उन्हीअ खे ॿुधायो त साईं हिते हिकिड़ो हाफ़िज़ आयो आहे होॾां साल में मां जे माण्हू मोकिले करे आयो हलिया मां चयोमांसि न ईंदुसि मां अहिड़ो माण्हू आहे नथी थी मिले क़ुर में जट कान गुज़री ॾिसां त पाण मूंखे कंहिं हाज़िर में पोइ मोकिलियो मां न आहे कंहिंखे मांधरो माण्हू काॾे दर बदर थिया मां हिकु ई थो हिकिड़ो क़ुर माण्हू खे तव्हां पढ़े हलिया वञो दर ॾेई चई त हाफ़िज़ साहिब सां मूंखे अखर ॻाल्हाए हाफ़िज़ साहिब जो माण्हू करे करे पटको लाहे पेरनि ते रखी ॿाहां ॿधी मूंखे चइबो हाफ़िज़ साहिब हे ॿाहां ते वॾा मां जे क़ुर पाक पढ़ंदे हेॾे होॾे वञा त तूं हुते मूंखे अखर करे न ॿुधाइजांइ कसम बराबर मस्जिद में कुरान शरीफ मथे रखी मुसा ॻाल्हि मां चवांसि जे कख जेतिरो तुरे त मां न रख सघंदो मां कुझु हाज़िर हेॾो सारो आलिम मां मेर थी आयो आहियां वरी बि वधी पई भेण अंधो आहे जंहिंसे अंधो त उहे आहियां बसि तोखे अचु न करे हाणे हाज़िर ॻाल्हि मेरे क़ुर जो ॾाढी अंधो त आहे न मुड़े मुंहिंजी मुराद न रखे हाणे शेर करम थी कची न कर बाक़ी तुंहिंजे क़ुर ते मुंहिंजो तोसां वाइदो आहे त जेकी मिलियो त अधु अधु कंदासीं कची न कयो भई मां जंहिंखां दुबासी आहे उहो मथे करे जंहिंखे मां दुबासियो आहे या असां कंहिंखां घुरियो आहे कुलाह खे असांजे उलमा में घुराई कान्हे का पंहिंजी जान माल कुर्बान था कनि क़ुर ते नबी पाक ते हे अदब आहे खां कुझु ख़ुदा खां मिलियो पोइ मुंहिंजा मुस्लमानो भाइयो दोस्तो ख़ुदा जे ज़ात जो हया हो त फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब क़िस्म जो हम सुहे तो हिकिड़े अल्लाह खे सब तो हिकिड़े जेको पालनहार आहे सॼे जहान वारनि जो अर्रहमान अर्रहीम हिकिड़े सुवाल जो जवाब आहे ॿुधो सुवाल ॿुधो क़ुर को पैदा करे साईं भला जली रब्बुल आलमीन तूं आहे पोइ हिकिड़ा तोखे नथा मञनि अलाह करे हिकिड़ा तोसां ॿियनि खे शरीफ़ था बणाइनि पोइ उन्हनि खे सोको खाराइनि
जॾहिं रब तूं खलाना तू यतमीन त काफ़रनि ऐं मुशरिकनि खे दर सुन ॾे रब अर्रहमान रहीम मां पाझारो महिरबान आहियां दुनिया में कंहिंखे बि मां बुखियो न छॾींदुमि पोइ हिसाब क़यामत ॾींहुं कंदो मां दुनिया में मां महिरबान बि आहियां दुनिया में मां रहमान बि आहियां दुनिया में मां पाझारो ऐं रहीम बि आहियां मथां क़यामत कई सम्झो मालिक यौमिद्दीन क़यामत जे ॾियारे जे फ़ैसिले करण वारो बि मां आहियां जेको मज़ाक़ कंदो जेको दुश्मनो कंदो जेको मूंसां मुक़ाबिलो कंदो त मां हिसाब किताब थी करे उन जे अहिड़ी सज़ा ॾींदुमि जो पतो पवंदो त शिरक करण जो नतीजो छा मालिक यौमिद्दीन केरु आहे क़यामत ॾींहुं केरु कमु हूंदो क़यामत ॾींहुं फ़ैसिले करण वारो केरु हूंदो हिसाब किताब कंहिंजे हथ में हूंदो हे वरी पराए बोड़ ते थो ॿधो अथई कहिड़ो अहिड़ो कॾहिं हूंदो अबा તમારી કેમ પરાય માં વાસરે નહોતી તો સાંજે સાર માં કે વચ્ચે હંદા यो थे बातो ये बातों के बच्चा बता वासरे ते लगे पर जो साईं न वने तो फिर तो खाई ये साईं हो गया ना वो तो चंदो वो अचे जे को कुटी हलवा कराइनो हो पर जे वनी न त पोछा था ओ खुदा जाता हां जे में शिरक जी और जे दाई जेतरी वई हुई जैमें शिरक जी गुण बना समझी उन्हीं जे मथा अल्लाह जन्नत हराम करे छॾिया तो मुशरिक जे मथा जन्नत हराम आहे मुशरिक करे भी जन्नत में न वेंदो मुशरिक कयो त अल्लाह कयो मुशरिक कयो त मोहिद कयो मुशरिक कयो त आलम कयो जेके हक़ न हुजनि अगरि तव्हां जे साईं वटि हिकिड़ो मुरीद आयो ॿुध जा गौर सां ॿुध जा कन खोले ॿुध जा कंहिंखे मां कालियानी जे बेले मूं तव्हांजी ज़ारत लाइ ते जंगल में हिकिड़ी बला निकिती मां ते हमिलो पे कयाई हेॾो पुछियो तव्हां आयो बला जो तव्हांखे ॾिठो त भॼी वई इन जे करे साईं जन सम्झो था बला जो ॾिठी तव्हांखे बला जो ॾिठो त भॼी वई साईं तव्हां वरी महिरबानी कई जो तव्हां न चवां त बला मूंखे खाई वञे हा वारे वाले जी शरीर वाला हज़रत अहमदुल्लाह साईं सब जो रहमतुल्लाह जंहिंजा हज़रत अब्दुल अज़ीज़ साईं रहमतुल्लाह ख़लीफ़ा पाण गुठे में अची करे हीअं मुंहुं मुबारक ओॾे फेराए तवजो करे फरमायो त मथां ईमान में आहियां मां न हुयो मां त मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि निकितो ई न हुयुमि जेकॾहिं बला आई शैतान हुई जेकॾहिं मुंहिंजे सूरत में आयो हुई शैतान हुई त जीअं अलाह ॾो नज़र कटे बांधे कयां ख़बरदार इहो ईमान जो धारे लायो हुई मूंखे पतो ई कोन्हे पोइ झंग में बल में चार में बचाइण वारो हिकिड़ो रब हाले जी वारा बुज़ुर्ग तौहीद जा रंग ॾिसणी अचणी त हाले जी वारे बुज़ुर्ग जे मुरीद खे मुशरिक थी शिरक कंदे न ॾिसे ऐं ॿियनि जा मुस्लिम मुरीद सम्झे थो पाण जहिड़ा मुर्शिद पिया मुरीद उन्हनि खे सबक़ शिरक जो थो मिले उन्हनि खे तंबीह शिरक जी थी थिए उन्हनि खे दावत शिरक जी थी ॾिनी वञे अरे बाबा हिननि जे नाले जो तोड़ो जे चवण ते हलो त साईं हासिल मोहम्मद जो मां ॻाल्हाया हुआ तव्हां जा पुट हे थो ॻाल्हाए हेॾियूं ॻाल्हाइण खे लॻनि त ॿिए कई न मताई कंहिंजे रस्ते ते ईमान आहियूं बाहि जे पूजा करण जी बाहि जे पूजा करण वारनि जा कम थियनि था थियनि न तव्हां चओ कम जो हूंदा थियनि था पर हिकिड़ा बाहि जी पूजा था करण जा कम केरु थो करे रहियो हिकिड़ा बुतनि जी पूजा था करण जा कम केरु थो करे हिकिड़ा पाणी जी पूजा था करण जा कम केरु थो करे हिकिड़ा सिज जी पूजा था करण जी कम केरु थो करे हिकिड़ा ख़ुदा खे ई नथा मञनि बसि सफ़ा पधर सिरपति कयूं था नाराज़ी कोन्हे कम नथा थियनि पुट नथा थियनि हिन केरु थो हिननि खे यार من يشاء إناثا ويار من يشاء الذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما वाक़िदातुल कमाल रब ने फरमाया कि ये मुझे मेहरबानी कमाल आहे जैसे मां पुट ॾियां जैसे मां धीउ ॾियां जैसे मां गॾे ॾियां जैसे न ॾियां त मुंहिंजो वक़्तु आहे न ॾे रब त चओ कंहिंखे ॾियण जी मजाल कान्हे का चओ सभु न ॾे त कंहिंखे ॾियण जी मजाल कान्हे का अबा मूंखे त प्रेम कोन्हे हा बा मुंहिंजा का
एक साल पूरे बताता मुझो कि निकले में चला तो सही जो लेक्चर में अंते वायु चला चला एकरम दे चला तो सही एक टेटा मानु गानन की बुद्धन उन्हीं दो जाता है वायु चला एकरम में देखा हर को पंजा सूरत हो एकरम में चला से ज्ञान बता अवतार में उन्हें जवाब चला अब बेचारे के यो कहीं तो दाही बल करे करी जे माय तो घोड़े थे अब जे माय तो मुझे को घोड़े थे शुरू शुरू स्वाप न यार बाबा पाप और वो गुनाह करो मुसलमानों से नमाज कमी नहीं हो इंशाअल्लाह ताला नती दी इंशाअल्लाह ताला जे हते तेरे में अल्लाह वाला जा सही के जवाब अल्लाह कायम चलन कुरान के मदद को कायम चला हजरत मौलाना हबीबुर रहमान साहब जी अफसा इन मसले के जे हलायो इंशाअल्लाह उन मरहूम मगफूर जे कब्र जे मतो हजार रहमत वसनियो जे असा जे बुजुर्ग साईं जे फर्जो जे अजमन इन मसले की इब्तिदा कई इंशाअल्लाह इन इलाके जो मुसलमान जो बच्चो पुछंदो इहो फिर जो कम इंशाअल्लाह मजाक देखो मुसलमानों की किराए खाते सब आजमाए ये हुआ मुसलम कौम आज जैसे को दया लोहे न तो सके ये हुआ मुसलम कौम आज जैसे पहाड़ हटाए न सकन ये हुआ मुसलम कौम आज जैसे भिटियों रोके न थी सघन इंशाअल्लाह ताला उदवा वढा जाऊंगा करें थी दीन जे मथां कुर्बान थियण जे लाइ मुसलमान तयार वठो दोस्तों बुजुर्गो अल्लाह ने फरमाया तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अल्लाह कोई भरसा कोन ॾींदो जेको तोखे मांखे छॾाए मथां ते यादि करे ते पाण कुटाए वियो जॾहिं लॻो मोकिलो त भरसा सभु भई वेंदई पोइ साईं साईं कंदो तने साईं चवंदो आहे बाबा तोखां अॻे अॻे ॿार जे बिस्तरनि ते सुबुह आहे तुंहिंजे लाइ छा कया हिक ॿिए खे दोस्त में ॻोल्हिजो शिरक जे करे न वञो मथां कंहिंजे आसिरे ते पंहिंजा ॿई जहान बर्बाद कयो सॼी ॻाल्हियुनि जो माल क़यामत जे फैसले जो मालिक केरु आहे जंहिंजे हक़ में नेकियूं घणियूं हूंदियूं जन्नत उन्हीअ खे ॾियण वारो अल्लाह जंहिंजे भाङे में गुनाह घणा हूंदा उन्हनि खे जहन्नम जी बाहि ॾियण वारो अल्लाह فأما من ثقلت موازينه فهو في عيشة راضية وأما من خفت موازينه فأمه هاوية وما أدراك ما هي نار حامية मुंहिंजा दोस्त बुजुर्ग ऐं भाइरो अल्लाह ताला जल जलालुह सां तव्हां मुसलमाननि ते सलाह रहम करे पंहिंजे फज़ल ऐं कर्म सां टिनी जहान जूं भलाई नसीब फरमाए जो आमीन मुंहिंजा मुसलमान भाइरो मुंहिंजा दोस्तो ऐं बुजुर्गो ख़ुदा पंहिंजे खे मञो ख़ुदा पंहिंजे खे मञो ख़ुदा पंहिंजे खे मञो शिरक खां बची वञो शिरक खां मुंहिंजा का शिरक गंदी बीमारी आहे शिरक गंदी बीमारी आहे कॾहिं बि शिरक वारो माण्हू चढ़ी नथो सघे ईअं कॾहिं बि न चवां कॾहिं मां त चवां ईअं कॾहिं बि न चइजो त अलाह बि अलावा पर साईं बि घटि नाहे ईअं न चइजो चओ चओ न वञो ईअं पासे जे हेॾे वेंदो बि खटियो न अथव जे होॾे वियो तॾहिं बि खटियो न अथव जीअं क़ुर खे चवंदो हिकिड़ो पासो थोरो टोपिन ते आसरो रखी वेठो आहे त ॿियो पासो वरी कंठे क़ुर ते आसरो रखी वेठो आहे हिकिड़ो इहो मरी मुश्किल खे चवंदे तुंहिंजो घाटो मरीज़ मरी आहे हर कंहिं जेसि ताईं न पुॼो ते मां साईं जो आयो वञमि त हिकिड़ो करबला मोला जो कंठो लाहे संगीतीअ में विधई हाणे पोइ चवे थो फलाणा पुट फलाणी ॻाल्हि होशियार थी विया मलकनि खे मुर्तीअ सां जवाबु ॾींदा मां कंठो विधो त मां मरको तुंहिंजे वेझो अची हाणे कंठो विधई त जीअं 5 पाता वधीक लॻंदसि मुंहिंजा घटि लॻनि था मना कयो न जेसे पुछा पियो मथे त एतिरो जवाब आहे त हुन पासे जो आहे हाणे त निशानी ॿाहिरि करे असीं जो ईंदा वञनि वरसारो थींदो वञे ओ मुसलमानो इन खुटल खाते में न वञो हेॾे अचो अलाह जो क़ुरान ॾे रब फरमाए थो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन तुंहिंजी इबादत कयूं था तोखां ई मदद घुरूं था तुंहिंजी इबादत कंदासीं तोखां ई मदद घुरंदासीं मुंहिंजा बि भाइरो दोस्तो बुज़ुर्गो दोस्तो त अल्लाह खां ई मदद घुरणी आहे अल्लाह जी इबादत करणी आहे सवाइ अल्लाह जे ॿिए जी इबादत चओ हराम आहे सवाइ अल्लाह साईं जे ॿिए खां मदद घुरण चओ हराम आहे क़ुर जी इन हिदायत हर मुस्लमान खे फ़ैसिलो ॿुधायो
इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। पर इन्हनि खे केरु ज़िंदगी खे सुधारे? दादूअ में गुड़िया बस माण्हू घणो आहे दवा हल 100 नहीं मथे हल 100 या मथे मोकिया काॾो हा ॾाढा चइबो त हथ सां घुरायूं हथ न घुरायूं हा या त बात ख़राब नहीं हूंदो अधूरी नहीं हूंदो साईं चवनि त धाम मोटायूं था वञो हलो दया हली त कया वठो था सालनि जो बेड़ो ॿुधल पीआ न पीआ हिक छोकर सां कढियो ऐं हिन साल ताज़ी सुखनि न ॿोटा मोटाया आहिनि त घरनि जा दरवाजा ई बंदि मर्द पाणीअ में ओबा कंदा हूअं त असांखे मुस्लमाननि ते रहम अचे जो गुड़िया न लाज कंहिंखे न घुरे पर मुशरिक ॾे मिटी पलीत करणी आहे मां नथो कयां रब मिटी पलीत मुशरिक ॾी कई आहे रब ने फरमायो क़ुर मजीद में ओ मुशरिक ॾी अल्लाह ताला मुसाबत कोरीले सां ॾींदी आहे मां जो कोरीले जे मुसाबत वारी आयत पढ़ी त हिकिड़े माण्हू जो साईं वॼाए छॾियो अलाह दांत सां न ॿुधाईं भाई आयत त पढ़ो न कबूत सूरत जी हलो ॿुधो مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت آية قرآن में आयत अल्लाह फरमायो मुशरिकन ॾे ताक़त जो इहे घर कोरीअनि जहिड़ा अथव हिननि जो सॼो घर कमज़ोर आहे हिननि जा रोज़ा हिननि जा हज हिननि जूं नमाज़ूं कीअं कमज़ोर हुजे कोरीअ जो कमज़ोर करो जे इन अवहनल बुयूत लबैतुल अनकबूत रब फरमायो कोरीअ जे ताने में ये साईं जेका कमज़ोरी हूंदी आहे कि मुशरिक जी सॼी उमिरि जे इबादत में सभु जो कमज़ोरी आहे मुशरिक जी इबादत कहिड़ी कमज़ोर आहे कोरीअ जे ताने में अदा कोरीअ जे ताने में गॾो फासलो न भला सुठो भला पिलो भला हे चूहो वॻो चूहो बि न चूहो बि उड़ान तो ईअं चीर भाई हले वेंदो चइबो त चूहे खां बि घटि न مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا ये कोई लोग घर खाईंदो आहे ते मुशरिकन बि नमाज़ बि रोज़े बि रोज़ो या जो करे यो दुगरो घर खायो आहे माण्हुनि जे हकारे जे मां रब फरमाए इन अवहनल बुयूत लबैतुल अनकबूत कबू गज़ा कोरीअ जी जे ताली टुटी वेंदी ते क़यामत जे धमाके वां मुशरिक जा अमल टुटी वेंदा हिक बि इबादत मुशरिक जी क़यामत में क़बूल न हूंदी बची वञो मुस्लमानो शिरक खां बची वञो अल्लाह पंहिंजे खे सुञाणो बची वञो खुदा पंहिंजे खे सुञाणो पोइ मुंहिंजा आज़ीज़ भाइयो दोस्तो शिरक न कयो बसि मां पंहिंजे वाइदे खे पूरो थो कयां छो त मूंखे दुआ घुरणी आहे मुंहिंजो मोहतरम उस्ताद मुजाहिद मिलत मुंहिंजो उस्ताद आहे मां जिन वटां फ़ैज़ वरितो आहे जिन जे ज़रिए अल्लाह ताला मूंखे इल्म जी नेमत थोरी घणी नसीब फरमाई आहे उहे मुंहिंजा उस्ताद साईं उस्ताद मोहम्मद अमीन साहब जन तव्हांजा दोस्ती फसीहाना अंदाज़ में बलीगाना अंदाज़ में ख़िताब फरमाईंदा ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॿुधी पाण हैरत में अची वेंदो जन जे ज़ियारत लाइ ऐं जन जे ॿुधण लाइ क़ौम इंतज़ार में आहे मां संगत खे मुंतज़िम करणु कंदुमि त उस्ताद साईं जन खे तकलीफ़ ॾियो ऐं साईं जन खे हिते ख़ैर सां कोशिशि कयो पहुचाइण जी अॼु मां कयां तुंहिंजी माना रहियल आहे जेसिताईं उस्ताद साईं जन अचनि मां माना कयां ज़रूरु शरीफ़ اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وصحبه أجمعين وبارك وسلم अलाए छा किथे जलाल में चला तो साहब ने सदी के साहब सादिक साहब के मदद से नीवे जो पाए थे जलसो आपे जमीन ये भी मायला में होगा बीच की आयत ले आने का चवन तो सही अल्लाह की कुरान पाक में हजूर ने बशर बराबर करया पर आसान न चवंदा दे आयो नहीं पाए न चवंदा ऐसा क्या चव कुरान के को न मने बोली छा के था क्या बताओ देखो सही कुरान के ला चले था कुरान के साथ तो है ईमान बचो
ये तो मत करो कभी ये करे चौड़ों के हजूर से इल्म गए अल्लाह हुआ के जाती इल्म गए बनाए तो साजवा साजन के हजूर से ये बराबर इल्म गए जाती ना ऐसा ही करके सिफात इल्म दिलवार का इल्म ये जरा सही या था का इल्म जाती है इस्लामात में सिफात है खुदा जो कसम गैब दान को रब्बा गैब आलम गैब को अल्लाह वा कासा को अल्लाह वा हाजुर नाज़र को अल्लाह वा मोसे ही का ये को मुश्किल पुकारे को अल्लाह वा रब का सवाल न के गैब इल्म न को मुख्तार कुला न को हाजुर नाज़र न को गैब दाना ऐं नबियन जो अदब इन्हीं में आ जो आलम गैब तो अंबिया अलैहि सलाम के करे वो वडो गुस्सा हुआ जो अल्लाह का नबियन के मुकाबलो तो करे यो मुगलो दे दीन जो तजल्ला काफर माता हम पूछा मेरे न्यायो को भी नबी अल्लाह का मुकाबलो कंदू को भी वली अल्लाह का मुकाबलो कंदू इन्हें कुटी चलिए भी बुजुर्ग मुकाबले वाला समझ नूह अलैहिस्सलाम जो पुत्र बुढ़े थो बुझो नूह अलैहिस्सलाम जो पुत्र बुढ़े थो हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐलान थो करे छा थो चवे हेॾे मारे हार इन्न बुनी मिन अहली मौला साईं घेर मारे हार ओ मौला मां तुझो नबी हो ओ मुंहिंजा मौला साईं मां तुझो रसूल हे मुंहिंजो पुटो थी मां हार मां तो इलाज कया है थोड़े जे बदिरां मां तो अर्ज़ कया है हिनखे छॾे भला मुंहिंजो पुटु थी मुंहिंजो अंदरि तार मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी पुटु बचंदो रब तो फरमाए लई तमिन अहलिका इन्नहु अमलुन गैरु सालिह कुछ न थींदी नूह अलैहिस्सलाम तूं ॾिस बीठो हे तुंहिंजो पुटु त नाहे पर मां तुंहिंजे नस्ल मां ई तोड़े ख़तम थो कयां जंहिं महिल गंदा अथसि हाणे अल्लाह फरमाए थो हाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन हज़रत नूह अलैहिस्सलाम पुट जे बारे में अल्लाह सां मुक़ाबिलो न कयो हज़रत लूत अलैहिस्सलाम ज़ाल जे बारे में अल्लाह सां मुक़ाबिलो न कयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अबे जे मुक़बारे अल्लाह सां मुक़ाबिलो अबे जे लाइ न कयो ऐं हिन जो मथो मुशरत जो ख़राब थियो आहे जो कुटीअ जी पास पासे अलाह वारे खे रब सां विहाई बीठो आहे जंहिं बाबा अलाह त न पियो ॾे पर मां मथनि जो पासे वठी आयो आहियां अहिड़ी आई बुज़ुर्ग खे पर विझण तुंहिंजे ते कावड़े जो अलाह खां पुछे ई न होॾो दफ़्तर में मिलियो न हो तोखे ज़ोरी हीअं कुड़काए कढी नहीं हुन ॾाढा कनि थियो हाँ सदाई मुसलमान हो चलिया जाओ ताकत कंहिंखे कोन्हे जो हीअं पाणी जे कतरे मां को पुटु बणाए सघे इहो केरु आहे इहो उन जो कमाल आहे जो पाणी जे कतरे मां पुटु बणाए ॿार बणाए औरत बणाए नर बणाए इन्ना ख़लक़नाकुम ज़करन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितारहू इन अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम बिआयत ॿुधो अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा अब त पढ़ो आगो वखलकनाकुम अज़वाजा जोड़ा जोड़ा पैदा करण वारो मर्द काथे औरत पैदा कया काथे मर्द पैदा कया पुट त छॾियो पर रब थो चए धीउ न पैदा करण जी बि कंहिंखे मजाल नाहे हाणे हे आयो आहे जागीरानी साहब पर लिख नथो थिए थो ॿियो आयो आहे कुहावर साहब काथों जा तो नाला साहब वो शाहल मोहम्मद साईं जे पाड़े जा अब किथे थो ईअं कारणकार हाणे पुछो न चिकन जे क़ुर शरीफ़ रखी कचारी में पुछो त हुनजे मुजावर खे पुट जी औलाद आहे अब छा कजे अॻिले खे जेको मरी वियो हॾाई जे जाॻड़ी आहे हुनखे पुटु कोन हो पोइ हे माण्हू जो वॾो ख़राब आहे चवनि था त छा रहनि साईं वटि पुटनि जा ॿेड़ा ठही था अचनि मुजावर सुके थो वेठो ओ बाबू थो वञे ॼन करी थो वञे हे ज़ुल्म त ॾिसो जॾहिं मुजावर खे नथो ॾेई सघे त ॿिए खे कीअं ॾेई सघंदो जेकॾहिं मुजावर सां ठहियल हुजे हा त अॻ में त मुजावर खे ॾे हा माण्हुनि जो त मथो ख़राब आहे जंहिंसां बुज़ुर्ग ठहियल ई नाहे उन खे मुजावर करे विहारियो अथव उनखे चए थो पुट हिकदमि निकिरी वञे हाणे हुनखे कहिड़ो साईं आसरो आहे जो ॿिए खे पुट वठी ॾे जंहिंखे पाण खे नथो मिले मुसलमान कुझु हौसला ख़ुदा खां सवाइ कंहिंखे बोलण जी ताक़त नाहे
अल्लाह खां सवा कंहिंखे पुट में जीवन ॾियण जी ताक़त नाहे, रब खां सवा नफ़े नुक़सान ॾियण जी ताक़त नाहे। तंहिंजे करे अल्लाह ने फरमायो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। अल्लाह ने फरमाया अलिफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैका लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। माना क्या करें ना मुआमी तो गिरे ना चल क्या बात अल्लाह से फरमाया तुम्हारा वो कुरान मोकलियो लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। ए कुरान मजीद तो खेरनो तो देते पैगंबर नबी अलैहिस्सलाम ताक तो ये कुरान के जरिए मानव के कदमो खुदाई और कुरान मजीद जुल्मात मा कदे हिदायत है नूर है तौहीद के तरफ बेइज़्न रब्बिहिम पाजे रब के हुक्म सा इनके अल्लाह के हुक्म सा इनके हिदायत ले आनी करो इला सिरातिल अज़ीज़िल हमीद तरफ रब उन अल्लाह के जेको अज़ीज़ दिया हमीद दिया ये वो अल्लाह अल्लज़ी लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। अल्लाह हुआ जे कब्जे में हर हुआ से आगे का आसमान में आ कंहिंजे कब्जे जा ऐं अल्लाह हुआ जंहिंजे कब्जे में हर हुआ से आगे का ज़मीन में आ। रब फरमायो ववैलुल लिल काफिरीन मिन अज़ाबिन शदीद। सख्त अज़ाब आहे काफिर में बेदीननि जे लाइ जेके बेदीन काफिर इस्लाम खे छॾे हक़ खे छॾे गुमराही जे कढ विया तौहीद खे छॾे क़ुरान खे छॾे शिरक जे कढ विया। रब फरमाया इन्हनि जे लाइ त सख़्तु अज़ाब जहन्नम जो तयारु कयो अथसि। मुंहिंजा वीर भाइरो मुंहिंजा बुज़ुर्ग ऐं दोस्तो ओ अल्लाह खां डरियो मुशरिक न थियो तौहीद परस्त थी वञो ख़ातमुन नबीन जा आशिक़ थी वञो अल्लाह जा इक़रारी थी वञो क़ुरान जा मञींदा थी वञो